सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असां जॾहिं बि SSD सुख सिमरन समारोह जो आयोजन कंदा आहियूं त उनजो मक़सदु हूंदो आहे असां सदाई सुखिया सताबा ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहूं ऐं असांजे जीवन में खुशी खुशहाली सकून शांति उन मालिक जी रहमत ईंदी तॾहिं आहे जॾहिं असां पाण खे तहिड़ो बणाईंदा आहियूं। छाकाणि त हक़ीक़त में असांजी ख़ुशी खुशहाली भाग नसीब जो मक़सदु हूंदो आहे असांजो भाग उन मालिक जी रहमत ऐं असां ॾिसंदासीं जॾहिं कोई असांजे हिकिड़ो आला क़िस्म जो महिमान ईंदो आहे या कंहिं असां ऊचे इंसान खे पंहिंजे पाण घुराईंदा आहियूं त पोइ उनजे लाइ असां केतिरियूं ई तयारियूं कंदा आहियूं। कंहिंजे लाइ त केतिरा केतिरा ॾींहं अॻु पंहिंजे मंदर घर औताक माहौल पंहिंजो पाण खे बनाए करे रखण जी कोशिशि कंदा आहियूं ऐं कॾहिं कोई अहिड़ो महिमान ईंदो आहे त उनजे लाइ सजावट कंदा आहियूं। कोई महिमान जो औताक उनजे वेहण जी जॻह साफ़ सुठे नमूने साफ़ सुथरी बनाए करे रखंदा आहियूं। कोई महिमान ईंदो आहे उनजे लाइ पंहिंजा दिलि जा द्वार खोले छॾींदा आहियूं। छाकाणि त जेतिरो जेतिरो जंहिंसां प्यार हूंदो आहे या जेतिरो जेतिरो जेको मान वारो हूंदो आहे असां उनखे ओतिरो मान प्यार ऐं मोहबत ॾियण जी कोशिशि कंदा आहियूं। छाकाणि त असां सभिनी खे पतो हूंदो आहे त जहिड़ो जहिड़े क़िस्म जे माण्हू खे असां उहो वहिंवार ॾियूं था अॻिते हली करे उहो असांखे मोटी करे ईंदो। तंहिंजे करे असांखे जॾहिं कोई अहिड़ो माण्हू ईंदो आहे या कंहिंखे घुराईंदा आहियूं त असां तयारी पकड़ींदा आहियूं ऐं उनमें असांखे दिली ख़ुशी एतिरी थींदी आहे जो असां ॾिसंदा आहियूं जंहिंसां प्यार ऐं मोहबत हुजे उनजे लाइ शक्ति पंहिंजो पाण ईंदी आहे। जंहिंजे लाइ प्यार न हुजे उनजे लाइ आलस चढ़ी वेंदी आहे। असां ॾिसंदा आहियूं कोई असांखे महिमान अचे कोई रिश्तेदार अचे कोई दोस्त अचे कोई साथी अचे जेकॾहिं असां उनजे लाइ सां प्यार हूंदो उनजे लाइ केतिरियूं तयारियूं कंदासीं पंहिंजो घर सींगारींदासीं उनजे लाइ तयारियूं कंदासीं खाधा तयारु कंदासीं सभु कुझु कंदासीं उन सां वेहींदासीं टाइम ॾींदासीं पंहिंजो ॾींहुं राति हिकु करे छॾींदासीं उनखे बि लॻे थो ॼण असांखे कोई थकावट आहे ई न अञा वधीक वधीक ॼण असां में एनर्जी ताक़त शक्ति ईंदी आहे। ख़ुशी में हक़ीक़त में असांखे थकान थींदी न आहे। ऐं कोई माण्हू अचे जंहिंसां असांजो प्यार न हुजे उनजे लाइ रोटी पर रही चांहि बनाइण बि मुसीबत बणिजी वेंदी आहे यार अॼु रोट था पिया आहिनि केरु करे छा करे अॼु चांहि बि न बणंदी आहे असांखे। तंहिंजे करे मोहबत ऐं मान हिकिड़ी अहिड़ी चीज़ आहे जेका
असांखे कॾहिं थकण ॾींदी न आहे, अञा उत्साह वधाईंदी आहे।